नेब चेयरमैन रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल नज़ीर अहमद चयो आहे त नेब जो मक़सद कंहिंखे डिॼारण न पर मुहिज़िब अंदाज़ में करप्शन जो ख़ात्मो करणु आहे। नेब तरफ़ां ऑफिसरनि जो मिड ट्रायल न थींदो। सिंध सेक्रेटरीट कराची में इजलास दौरान समूरनि खातनि जे सेक्रेटरीज़ खे ख़िताब कंदे नेब चेयरमैन नज़ीर अहमद चयो आहे त हू ऑफिसरनि खे ख़ातिरी कराए थो त नेब उन्हनि खे तंग न कंदी। ऑफिसर आज़ाद तरीक़े सां मुल्क जी तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा कनि। नेब चेयरमैन रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल नज़ीर अहमद वधीक चयो त नेब में उहे सुधारा आणे रहिया आहियूं त इंक्वायरी ऐं वेरिफिकेशन जे अमल दौरान कंहिं बि ऑफिसर जो मिड ट्रायल न थिए। नेब में हाणे कंहिं बि फर्ज़ी या गुमनाम नाले सां लिखियल दरख़्वास्तुनि खे क़बूल न कयो वेंदो। दरख़्वास्त गुज़ार आइनी एफिडेविट सां गॾु दरख़्वास्त जमा कराईंदो। हुन चयो त मां ॼाणा थो त ब्यूरोक्रेट केतिरे प्रेशर में कमु करे रहियो आहे। नेब में केस हुजण करे तामीरी मनसूबा देर जो शिकार थियनि था जेके न थियणु घुरिजनि। इजलास में चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर मोहम्मद फ़खर आलम चेयरमैन नेब खे ऑफिसरनि जो तारुफ़ करायो। चीफ सेक्रेटरी सिंध ॿुधायो त सिंध में पेंशन फंडनि में करप्शन थी जंहिंमें मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। इजलास में डायरेक्टर जनरल नेब जावेद अकबर रियाज़, चेयरमैन प्लानिंग बोर्ड शकील अहमद मंगरियो, घरो खाते जे एडिशनल चीफ सेक्रेटरी मोहम्मद इकबाल मेमून, IG सिंध रिफ़त मुख़्तार राजा, बल्दियात खाते जे एडिशनल चीफ सेक्रेटरी मंजूर अली शेख, सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू, चेयरमैन एंट्री करप्शन ज़ुल्फ़कार अली शाह ऐं सेक्रेटरी इतलात नदीमुर रहमान मेमून समेत समूरनि खातनि जे सेक्रेटरी शिरकत कई।